नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी लॻ ॻोठ रईस लाल बख़्श ख़ान चाचड़ में चाचड़ कबीले जे 8 पाड़नि जे चीफ मुक़दम रईस मोहम्मद बचल ख़ान चाचड़ जे लाॾाणे खां पोइ संदसि वॾे पुटु रईस राणो ख़ान चाचड़ खे 8 पाड़नि जी पग ॿधाई वई आहे। पग ॿधाइण वारी रस्म में चाचड़ क़ौम जे चीफ सरदार हाजी ख़ान चाचड़, गुलाम अकबर चाचड़, मंजूर अहमद ख़ान चाचड़, लाल ख़ान चाचड़, PTI अॻवान हनीफ़ ख़ान डोमकी, PP अॻवान अली मोहम्मद चाचड़ ऐं 8 पाड़नि जे मुक़दमनि जंहिंमें अब्दुल्ला ख़ान चाचड़, जाम गुलाम असगर ख़ान चाचड़, वॾेरो गाजन ख़ान चाचड़, रईस अमानुल्लाह ख़ान चाचड़, रईस नवाब ख़ान चाचड़, सलाह मोहम्मद चाचड़, रईस अकबर चाचड़ ऐं ॿियनि मोज़िज़ सियासी समाजी अॻवान ऐं चाचड़ क़ौम जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त आख़िर में लंगर जो पिणु बंदोबस्तु कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।